सिंध सोशल फोरम जी टीम हींअर निकिरी रही आहे ॻोठनि जी तरफ़ राशन ऐं कपिड़ा नवां कपिड़ा विराइण जे लाइ जेको आहे सो शाह जी मशीन जी तरफ़ राणीपुर दरारा शरीफ़ ऐं शाह जी मशीन जी तरफ़ हीअ असांजो जेको आहे सो सिंध सोशल फोरम जो सीनियर नायब सदर अब्दुल गफ़ूर अब्बासी साहिबु ऐं हीअ शाज़िम साईं गंबट वारो साईं इहो अब्दुल गफ़ूर साहिबु जी साईं काॾे साईं वञी रहिया आहियो? साईं शाह जी मिशन में वञी रहिया आहियूं ग़रीब यतीम बेपहुच माण्हुनि जी मदद करण लाइ ऐं इंशाअल्लाह रोज़े साईं इंशाअल्लाह ग़रीबनि ताईं सामान पहुचंदो ऐं इंशाअल्लाह खैर सां निकिरूं था। अच्छा हीउ सिलसिलो सर तव्हांजो केतिरो टाइम ताईं जेको आहे सो हीउ हलंदो रमज़ान शरीफ़ में? ऐं इंशाअल्लाह आख़िरी रमज़ान जे 3 ॾिसण ताईं हलंदो। ग़रीबनि यतीमनि जी असां मदद कंदासीं ऐं दिलि में इहो ई अज़म आहे इंशाअल्लाह। जी शाज़िब साईं तव्हांजो छा चवणु आहे? शाज़िब साईं गंबदार जो चवणु आहे तव्हांखे इंशाअल्लाह सिंध सोशल फोरम जे तरफ़ां तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदासीं जेको असांजो हाल आहे तव्हां दोस्तनि जे अॻियां ज़ाहिर कंदासीं। हाणे हिन वक़्तु असां शाह जी मशीन ते वञी रहिया आहियूं राशन विराइण उहो तव्हांजे अॻियां आहियूं ॾिसूं असां पंहिंजे नाइब सदरनि सां गॾु आहियूं तव्हां इंशाअल्लाह। हा साईं छा तव्हांजो सिलसिलो आहे हिन खां पोइ राशन ऐं कपिड़नि खां पोइ ॿुधो इफ़्तार पार्टी थींदी इंशाअल्लाह चेयरमैन साहिब असां अची रहियो आहे 2 रोज़े ताईं इंशाअल्लाह थींदी ग़रीबनि जे लाइ सारो कमु हलंदो रहंदो। सिलाई मशीन बि उतां निकिरी रही आहे हिकिड़े बाज़ूर छोकिरो आहे जो त असांजे सिलाई मशीन खपंदी आहे उहो बि इंशाअल्लाह मिली वेंदी इंशाअल्लाह कमु रवंदो आहे। सोशल फोरम जो मक़सदु इहो आहे त ग़रीबनि खे पहुचनि जी मदद करणु जेको असां करे रहिया आहियूं सोशल फोरम ज़िंदाबाद। ठीकु आहे साईं हींअर सिंध सोशल फोरम जी टीम जेको आहे सो हींअर रवानी थींदी ॻोठनि जी तरफ़ ऐं तव्हांखे आगाही कंदासीं। महिरबानी। जी दोस्तो तव्हां ॾिठो सिंध सोशल फोरम जो लोगो इहा आहे असांजी सिंध सोशल फोरम जी टीम जेको असां दरादा शरीफ़ शाह जी मशीन जे पासे ते वञी रहिया आहियूं ऐं असां पंहिंजे दोस्तनि सां सिंध सोशल फोरम जी टीम सां गॾु असां ॾिसो था पिया इंशाअल्लाह उन्हनि वटि जेके मिस्किन आहिनि मुस्तक़िल आहिनि उन्हनि वटि असां पुॼंदासीं उहे इंतज़ार में आहिनि उन्हनि असांखे फ़ोन कई आहे उन्हनि खे चयो की असां लिखता आहियूं पहिरियों खां तव्हां वटि पुॼी वेंदासीं। असां अलहमदुलिल्लाह दरा शरीफ़ पुॼी विया आहियूं सिंध सोशल फोरम जी टीम सां गॾु आहियूं। सोशल फोरम दरा शरीफ़ ते राशन खणी आई सोशल फोरम पंहिंजी महिनत करे रही आहे पंहिंजनि दोस्तनि मुस्तक़िल खे राशन ॾेई रही आहे। जी दोस्तो हाणे असां सचल जे तरफ़ रवाना करे रहिया आहियूं इंशाअल्लाह सचल जे पासे अलहमदुलिल्लाह असां सचल साईं जे तरफ़ रवाना करे रहिया आहियूं। हाणे असां सिंध सोशल फोरम जी टीम सां गॾु असां सचल साईं मस्त जो मेलो थोरो नज़र फेराईंदासीं फोरम सां गॾु टीम सां गॾु जेको आहे तव्हांजे अॻियां आहे ॾिसो था पिया सचल साईं जो मेलो। जी दोस्तो सिंध सोशल फोरम जी टीम खेर सां अलहमदुलिल्लाह सां शाह जी मशीन वटि पुॼी वई आहे जिन दोस्तनि मुस्तक़िल आहिनि। इंसानियत जी ख़िदमत मंशूर इहो रहे ख़ुश खुदा जी ख़लक़त सिंध सोशल फोरम 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 सिंध सोशल फोरम। अब्दुल रहमान शेख ही फैज़ मोहम्मद शेख ही शेर मोहम्मद शेख अब्दुल गफूर अब्बासी असां कयो सभिनि जे अॻियां अर्ज़ु आहे सिंध जी ख़िदमत सभिनि ते फर्ज़ु आहे।
अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीने सोशल फोरम जी टीम हींअर गंबट रानीपुर रोड बाईपास मीसम होटल ते ॻोठ अब्दुल मजीद चांडी में जेको आहे सो सामान जेको आहे सो ॾेई रही आहे। हीअ जेको आहे सो राशन ऐं ॿारनि जे लाइ कपिड़ा ऐं ईद जा नवां जेके आहिनि से सिंध सोशल फोरम जी टीम जा दोस्त जेके आहिनि से पंहिंजो जेको सामान उहो तक़सीम करे रहिया आहिनि। अब्दुल गफूर अब्बासी साहब ऐं जेको आहे सो शाज़िम साईं गंबट वारो राशन बैग्स ऐं जेको आहे सो कपिड़ा ॾेई रहिया आहिनि। खुदारा अल्लाह पाक सईन जो अजूरो ॾींदो। अचो सरंदीअ वारो उन्हनि फोरमनि जी उन्हनि दोस्तनि जी हेल्प कयो। अचो अचो ए वसवारो साथ ॾियो, पंहिंजे मारुनि जो एहसास कयो। अचो अचो ए वसवारो साथ ॾियो, पंहिंजे मारुनि जो एहसास कयो। खिदमत मंशूर इहो रहे खुश खुदा जी खलकत। सिंध सोशल फोरम, सिंध सोशल फोरम, सिंध सोशल फोरम, सिंध सोशल फोरम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त सिंध सोशल फोरम जी टीम हींअर आयल आहे फ़कीराबाद जी ग़रीब मिस्कीन मावड़ा जेके जुबिन में वेठल आहिनि उन्हनि जे लाइ सिंध सोशल फोरम जी टीम राशन कपिड़ा नवां ईद जा जेको आहे खणी आई आहे ऐं ॿारनि ते जेको आहे महिरबानी बाबा। इंसानियत जी खिदमत मंशूर इहो रहे खुश खुदा जी खलकत। सिंध सोशल फोरम, 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 सिंध सोशल फोरम।